जी जी त अॼु असांजी केस जी हेयरिंग हुई ऑनरेबल मॉडल कोर्ट दादू में जेको असां प्रेज़ेंट थियासीं ऐं हिते असांजा गवाह बि मौजूदु हुया। अॼु अल्हम्दुलिल्लाह फाइनली असांजो जेको केस जो विटनेस बि ऐं पंहिंजो ज़ाहिर फरियादी उन जी जेको आहे सो क्रॉस जेका एग्ज़ामिनेशन उहा कंप्लीट थी। अॼु असांजो सेकेंड विटनेस एज़ पर लॉ हलणो हुयो ऐं सेकेंड जेको असांजो विटनेस आहे उन जी चीफ रिकॉर्ड थियणो ज़ाहिर क्रॉस एग्ज़ामिनेशन थियणी, पर ही हिननि जा डिलेइंग टैक्टिस आहिनि ऐं मुसलसल तव्हां ॾिठो त 8 हाज़िरनि खां हिकिड़े ई हिननि विटनेस खे जेको इवन फरियादी आहे उन खे हलायो, सिर्फ़ु फरियादी खे ई हिननि 8 हेयरिंग्स ते हलायो इन जे लाइ जीअं का मिस्टेक कढी सघूं, का ग़लती कढी सघूं। पर अल्हम्दुलिल्लाह असांजा गवाह सचा आहिनि, उहे पंहिंजी जाइ ते बीठा रहिया ऐं असांजे हिकिड़े जेको आहे सो फरियादी जा अॼु पुछा गाछ जेका सवाल आहिनि उहे कंप्लीट थी चुका आहिनि। नेक्स्ट जेका हेयरिंग आहे अॼु असां रिक्वेस्ट कईसीं त सुभाणे जी तारीख़ रखी वञे, पर सुभाणे न थी सघियो। सो नेक्स्ट हेयरिंग असांखे 6 तारीख़ मतिलबु ईद खां बाद में ॾिनी वई आहे। अच्छा, इन सभ जे दौरान इहा शइ बि मां रिकॉर्ड ते रखणु चाहियां थी त असांखे वरी धमकियूं मिलनि थियूं ऐं असांखे ख़तरो आहे असांजी जान खे। ज़ाहिरा विटनेसिस खे भॼाइण जी मुकमल कोशिशि आहे ऐं कोशिशि कनि था त जीअं असांजो केस ख़राबु थिए ऐं जेके विटनेसिस आहिनि उहे विड्रॉ कनि, पर असां बीठा आहियूं पंहिंजी जॻह ते ऐं इनशाला हिननि खे बीठल रहंदासीं, बीठल असां मिलंदासीं। हीअ असां खां हज़ारे सवाल करे चुका आहिनि ऐं असां इहो बि वाज़े अलल ऐलान चवंदासीं हज़ारे ॿिया बि सवाल कयो, असांजूं गवाहियूं सचियूं आहिनि, असां बीठा आहियूं ऐं असां मुक़ाबिलो कंदासीं। कानूननि जेको असां मुक़ाबिलो कयो आहे असांखे पंहिंजी जदोजहद ते ख़ुदा जी ज़ात ते यकीन आहे। ॿियो ही नाम निहाद भोतार जेके वरी इन्हनि धमकाइणु शुरू कयो आहे, इन्हनि खे असां ॿुधायूं था त तव्हां बि कन खोले ॿुधी छॾियो त असां डिॼण वारनि मां न आहियूं, असां विकामजण वारनि मां न आहियूं। असांखे जेके ऑफर्स अचनि थियूं त तव्हां कॉम्प्रोमाइज़ कयो, मरंदे मरी वेंदासीं, असां सिर सां कफ़न ॿधी करे निकिता आहियूं हिन जागीरदाराना निज़ाम जे ख़िलाफ़ु। त इनशाअल्लाह आख़िरी दम ताईं विढ़बो ऐं जेसि ताईं असांजे वॾनि जे बेगुनाह खून सां इंसाफ़ु न थींदो असां बीठा रहंदासीं। असांखे कोर्ट्स ते मुकमल एतमाद आहे, इनशाअल्लाह केस परसू कंदासीं।